नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सदर ममलिकत आरिफ अलवी चयो है त पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में हज़ारें क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। दुनिया खे सेखारियो आहे त दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कीअं कबो आहे। ऐवान सदर में परचम कुशाई जे मरकज़ी तक़रीब खे ख़िताब कंदे सदर ममलिकत आरिफ अलवी चयो त पाकिस्तान जी क़याम खां पोइ मुल्क खे केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। पाकिस्तान सभिनी खां वधीक महाजरनि जी मेज़बानी कई है। अॼु को बि मुल्क 100 महाजरनि खे पनाह नथो ॾे, पर पाकिस्तान 35 लाख महाजरनि खे पनाह ॾिनी है। असां दिल खोले अफ़गान महाजरनि जो इस्तक़बाल कयो। अॼु बि पाकिस्तान में 27 लाख अफ़गान महाजर मौजूद आहिनि। अफ़गान महाजरनि खे पनाह ॾियणु पाकिस्तानी क़ौम जी किरदार जी जीत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।